एक ऐलान ॿुधंदा 5 तारीख़ ते 5 अप्रैल बरोज़ आचर ते सालाना मजलिस जैदा है इमाम पार्क अबू तालिब अलैहिस्सलाम को टोंकर कहां में जंहिंमें हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन क़िबला अलामा महराज हुसैन बुआनी साहब उस्तादुल उलमा क़िबला अलामा सैयद इरशाद साहब क़िबला मौलाना मंजूर हुसैन सोलंकी जाकिर अहमद सैयद तौकीर रज़ा शाह साहब जाकिर अहमद नजीब अली दरबान क़िबला अलामा शाहिद अमीर जाकिर अहमद सैयद गुलाम सिंह शाह मौलाना नासिर अब्बास अमीनी जाकिर अहमद सैयद सुबर शाह शरीफ की गले सवाल हासिल करना मोहम्मद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा कुल्ल वलिय्यकल हज्जत इब्नुल हसन सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि फी हाज़िहि साअत व फी कुल्लि साअत वलियल्लाह ज़माका इदमना शरा बदलील मायना हत्ता तुस्किना ज़कता वतमत्तिहु फ़ीहा तवीला अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मजमू इलाहिया गरीबी तमाम फर्ज दुआएं अहमद दुआएं कबूलियत लाए सलावत बुलंद आवाज़ अज़ीम इबादत में इजाफा कयो इमाम ज़माना जे ज़हूर जे लाए जेतरी आले मोहम्मद तमाके ताकत ॾिनी आहे ओतिरी सलावत बुलंद आवाज़ औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सल्लल्लाहु अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफुल अंबिया वल मुरसलीन सय्यदना व नबियना व وشفيع ذنوبنا مولانا
वसीनत मस्जिद महराब वल मिंबर वफात मकान लिखाया है तुम्हें वसमिया कोई दुनिया में गरीब छोड़ मरे नहीं औलाद ये करीमान आया है मातमी ज़रार है खुदा गवाए गवार माफर देने मसाइल न करें परगवान मेरी दुआ और रखना ये फैला ये करीमान आया माचमा गवाते गई दुनिया में मरे नहीं औलाद खुशियां साई बलखली करो मातमिया जब है न निकले जा औलाद बली करो बाब हर नबी औलाद गई तो गई आफरीन आफरीन जी अल्लाह गरीबन करोड़ तमाम सगनी ज्यादा रंग के खबर भले दुनिया खुशी से करे लेकिन अली मौला जी औलाद दी खुशी से गई जब रोई में सजाए तुझे रोमन के दाम जब बुलवा जवाब ईद दुनिया अली मौला जी हियर लुबियत कोई फर्ज शहरा ज़ैनब लुबियत बाबे जो जख्मी इमाम हसन दे रखो रोई रोई नबी बाबा ज़ैनब परदेस समय आखिरी में दी औलादा ये हक्का गरीबन खैरवान जो देखो बस अभी भी तो जो दुनिया के दस्तूर जय भीड़ के खबर हो जाए मुझे पीने की आखिरत है तो निगामीना हुआ भी अभी खापरे नहीं एक रमजान की रात आदरा जनाए मारी रही जब हसन लाल मरी जरना बाबा मिट्टियत नहीं तेरे रोई तेरे मुझा लाल ज़ैनब सदैया मारी सदैया
जी आफरीन आफरीन ये अक्का गरदन खैरोन जो अजादार हो हसन मौला जो हल्लो भेड़ मिट्टियों में लिखे कुल्ले पे अतरगी जदा ज़ैनब अलिया अम्मी बाबू फैसल गई कारो मातरिया जब ज़रमान आयो आलई जब दुआन अमीना बाबू अमीना हल्ला लाए तयारा हसन बालक रे शरदा कदीनिया दादार मसावत जब गगन रोई जब भैन कर शरदा रोई जब शर्म योवा जो तुम हर गोयो मारा तो चुप करे मैं हसन भैन गगन गया रोई जब भैन मजबूरी तेरी तेरी रोई जब मजबूरिया जब अम्मा ज़हरा अम्मा मुझे जो बनाए माँ को जी आफरीन आफरीन ये हक्का गरीबन खैरोन जो अज अम्मा जो बोली तुम जो ओलो बनाए माँ बाबू संगल जंगे मसाइब जो करो तुमने याद खुदा गवाए अधरात ताईं अली मौला जो पंहिंजो घर अॼु इमाम हसन पोयों साइल ज़ैनब रहण वारो अली कहिड़ो इमाम रोई चयो मुंहिंजा लाल मुंहिंजी ज़ैनब इमाम हसन दे दो बाबा मुझे कंध दे पोया रोई चयो हद मां ज़ैनब सगल हिन इलाके जा मौला यो हसन मौला जो हद हक यो धीअ सरदार मिलेगा असां मात में न करे कंदाऊं ज़ैनब बल्ले थे माते रुला रोई बेबी बाबा मुझे शर्म थोड़े और हमारा बाबा शर्म दी आई अली रोई बेबा मजारा जेका मूर्खा दी शर्माए या ज़ैनब शराबी मन अहब्ब अन यंज़ुर अला हुब्ब अहलिल अर्ज़ इला समाई फलयंज़ुर इलल हुसैन कुफ़ाउ सलवात मालिक तव्हांजो अचण इबादत में शुमार फरमाए अखियुनि में घोड़ा ॾियनि मुंहिंजी ज़रूरत दुआ जी आहे त खणो कोई बीमार आहे मालिक शिफ़ा अता फरमाए बेऔलाद आहे मालिक औलाद अता फरमाए परेशान हाल आहे मालिक परेशानी ख़त्म फरमाए न तॾे हिन बारगाह न मस्जिद नज़ादारन मोमिनन के मालिक आबाद शान फरमाए ज़िक्र जो सबको जेतरा मोमिन मजलिस में बैठा आयो मार मजलिस में चवंदा वो दरबार जो वारिस नाला भी जानंदा खन दिलनि जा राज भी जानंदा खन ज़िक्र जो सबको मालिक तमामु कबूल फरमाए अॻी बार चङी लॻी गद जी आमीन चलो मरण का प्रोग्राम करे इमाम हुसैन की ज़ियारत नसीब मरण के बाद शफा के इमाम हुसैन नसीब फरमाए असल वारिस को ज़हूर फरमाए जितने मेहरबान थे वही पे दुआ लगाए नबी सल्लल्लाहु बुलंद आवाज में सलाम
काई लंबी गुफ्तगू कोनी काफ़ी टाइम खां मजलिस शुरू आहे। उलमा ख़तीब ज़ाकिर भले अंदाज में पढ़ी विया। तालिब इल्माना ॿ टे ॻाल्हियूं लख एहसान उन मालिक जा जंहिं बग़ैर चवण जे तव्हां असांखे अशरफुल मखलूकात बणाई। बाबा मां नौकरी शुरू करे ॾिनी। एहसान उन मालिक जा जंहिं असांखे भली मखलूक बणाइण सां गॾु तव्हां असांखे मोहम्मद जहिड़ो नबी अता कयो। ये एहसान उन मालिक जा। ऐं सरवर कायनात नबी सां गॾु वरी तव्हां असांखे अल्लाह अली जहिड़ो इमाम अता कयो। इहा ई नौकरी आहे। तालिब इल्म में ॿ टे ॻाल्हियूं आहिनि छो जो उलमा जी मौजूदगी में बहितरीन मौला जा भला ख़तीब भी उलमा खिताब करे विया आहिनि। अली जहिड़ो इमाम तव्हां असांखे मालिक अता कयो। ऐं इन इलाइक़े जा मौला इहो अली उहो इमाम आहे जेको पंहिंजे पीर जो इमाम आहे। अली उहो इमाम आहे जेको पंहिंजी माउ जो बि इमाम आहे। यानी अहिड़ो इमाम अल्लाह असांखे अता कयो जो कायनात में अहिड़ो कंहिंखे रहबर मिलियो कोन्हे जहिड़ो रहबर ऐं इमाम अल्लाह तव्हां असांखे अता कयो। ऐं ख़ुसूसन हर बंदे जी तमन्ना इहा हूंदी आहे त मूंखे का न का फज़ीलत मिले, को चङो कमु कयां त का मूंखे इज़त मिले। अॻे मजलिस खे ख़बर पवंदी त केरु मजलिस में थको वेठो आहे, कंहिंजी दिलि चए थी मजलिस ॿुधण ते इज़त अली जो कसम आहे। तव्हां असां चवंदा आहियूं का फज़ीलत मिले, फज़ीलत मिलणी असांखे अली तव्हां असां चाहींदा आहियूं असांखे फज़ीलत मिले, लेकिन फज़ीलतूं चवंदियूं आहिनि असांखे अली मिले। जंहिं अञा न ॻाल्हायो आहे मां कोशिशि कंदुमि हुनजे ज़ुबान में ॾाढो खुली पवे। इज़त अली जो कसम आहे अली जी मर्ज़ी न हुई त मां काबे में वञा, काबे जी मर्ज़ी हुई अली मां न। काबे जी मर्ज़ी हुई साईं अली मां वटि अचे। जे अली जी मर्ज़ी हुजे हा त अली जी अम्मा दर खां वञे हा, काबे जे दीवार जे रस्ते जे मां साबित थियो। काबे जे अली अचे त मां सॼी विलाए जॾहिं अली जी अम्मा आई दीवार काबा रस्ते में, ये पुरानियूं ॻाल्हियूं आहिनि। तालिब इल्माना जी ॿ टे ॻाल्हियूं ॾाढियूं ॿुधल बि आहिनि। मां मक़ाम को थो पढ़ा, इज़त को थो पढ़ा। काबे जी दीवार रस्तो ॾिनो या न ॾिनो? अच्छा घणा हाजी ॾिसी आया हूंदा हथनि सां उहो निशान अॼु बि काबे में आहे। न जॾहिं ॾिसी आया वॾा थोरी दवा ॾियो। उलमा चवंदा काबे में निशान अॼु बि आहे। जेतिरा वेठा आहियो साथ ॾियो। छा हुकूमत सऊदीया कोशिश न कई हुई त ये निशान ॿुधाइणा न ठॻी न करे वेठा आहियो। छो जो दुश्मन अहल बैत जी मर्ज़ी हूंदी आहे त हिननि जी फज़ीलत घटिजे। हुकूमत सऊदीया बि कोशिश कई त इहो निशान मिटजे, छो जो हर साल जॾहिं हाजी हज था अचनि ऐं हिकिड़े ज़माने खां दीवार जो निशान ॾिसी सवाल था कनि कि निशान छा जो आहे। दुनिया वारनि खे ॾिसण में जॾहिं अली जी अम्मा आई हुई हाणे आहिनि दुश्मन अली
कोशिश है साजिशों कयो में निशान मिटायो जर्मन के जो इनाम चयई असां ॾेई छॾींदासीं लेकिन इहा महिरबानी कयो रस्तो अख़्तियार कयो निशान मिटजी वञे आगा नसीब बाज़ जंगलो पढ़ियो जर्मन जो इंजीनियर ॾिसी चए थो परेशान न थी निशान मिटायां इनाम मुंहिंजी मर्ज़ी जो उन पंहिंजी महारत सां कारीगरी सां जॾहिं उहो निशान चवनि था मिटायो चंद लम्हनि जे लाइ उहो इंजीनियर ख़ुशि थी दीवार काबा खे पुठी ॾेई सऊदी जे बादशाह खे मुंहुं करे चए थो मुबारक हो गई दीवार जो निशान मिटजी वई आगा साहब पढ़े सऊदी जे बादशाह उनखे मुंहुं करे चए थो बदबख्त को हीरे ॾिसी थो दीवार खे ॾिसी थो ना यानी एडी अजमत मौला जी ऐं याद रखो अल्लाह अली के बुलंद रखियो ऐं वरी अली जे मोहब्बत जे सदके अल्लाह वरी तव्हांखे बि बुलंद रखियो हा हा जेका ॾिठा आहियो मजलिस में अल्लाह अली के बुलंद रखियो अली जी मोहब्बत के सदके अल्लाह तव्हांखे बि बुलंद रखियो साईं पढ़ी वियो न असां दोस्त उनखे रखंदा आहियूं जो अली जो दोस्त आहे दुश्मन उनखे सम्झंदा आहियूं जो अली मौला जो दुश्मन आहे इज्जत आले मोहम्मद जो कसम आहे कोई खुशनसीब अली जी मोहब्बत हर कंहिंजे नज़र में कोन्हे जेतिरा मजलिस में वेठा आहियो अली उनखे मिलंदो आहे जो माल ज़मीन यानी ये मकाम आले मोहम्मद जे करे तव्हां असांजो ऐं घर सां अल्लाह जो प्यार एतिरो जो अल्लाह पंहिंजे महबूब खे थो चए मुंहिंजा हबीब मां तोखे बणायमि ताकि दुनिया ते मुंहिंजो तारीफ़ थिए त मां बि आहियां ख़ालिद जो फरमाए ज़मीन तुंहिंजे सदके बणायमि आसमान तुंहिंजे सदके नबी तुंहिंजे सदके मलाइका तुंहिंजे सदके मुंहिंजा महबूब ने तोखे न बनाया त कुझु न बनाया हा जेके मुझे बनायम तो मोहम्मद के सदके लेकिन मक्के की सरजमीन के अल्लाह के महबूब ने जो इबादत घटाए थोड़े वक्त आराम दी जेकरा मजलिस में वेठा कायनात में आदम का वठी ईसा ताईं कोई अहिड़ो नबी कोन्हे जंहिंखे अल्लाह चयो हुजे तो इबादत घटाए हर नबी के चई इबादत वधाए लेकिन मुस्तफा के जो कायनात को ये सदके बनायम मां नथे चाहियां जो मुंहिंजी इबादत करे सॼी राति मुंहिंजे पेरनि ते बरकत अची वञे मुंहिंजा महबूब इबादत घटाए वक्त आराम खे ॾे हिन इलाइक़े जा मौला इहो जो प्यार आहे जो अल्लाह जे मोहम्मद सां जो पंहिंजे महबूब खे चए थो इबादत घटाए वक्त आराम खे ॾे मक्के जी सरज़मीन में इन मोहम्मद के अल्लाह चए थो इबादत घटाए मुझे खबर ना है कि देर में मजलिस में गड़बड़ तो हले मक्के की सरजमीन में मोहम्मद को जरूर इबादत घटाए मदीने की सरजमीन मस्जिद नबवी जोरा पे हल का देखा है सादे मोहम्मद मस्जिद नबवी में जवान सर सजदे दिया पेश पे बैठे हुसैन जब मोहम्मद के मक्के में जो इबादत घटाए अरे मदीने में जो इसको मौला हबीब सजदे उठाए सजदे उठाए जय मोहम्मद के चए इबादत घटाए अॼु मदीने में चए सजदो वधाए हाणे तोखे ख़बर आहे त मुस्तफ़ा नमाज कंहिंजी पियो पढ़े न तकड़ी न ॻाल्हायो सजदो कंहिंखे मालिक खे इबादत कंहिंजी ख़ालिक जी लेकिन अॼु ख़ालिक जो फरमाए मुंहिंजा महबूब सजदो वधाए मालिक केसी ताईं तुम चुप जो कसम खालिक को फरमाए तेसी ताईं वधाए जैसी ताईं हुसैन पान अल्लाह तेसी ताईं वधाए जैसी ताईं हुसैन पान न लही हाणे मुंहिंजो साथ ॾियो सजदो वधियो या न वधियो थोरा था ॻाल्हायो सजदो वधियो कंहिंजे वेहण सां
हुसैन मौला जे वेहण सां जंहिं मालिक जे लाइ पे सजदो करे वो खालिद पे चए सजदो वधाए तेसी ताईं सर रखण जेसी ताईं हुसैन पाण न लही। जेतिरा मजलिस में वेठा आहियो अकेलो नमाज़ मोहम्मद पढ़ी साहबी नमाज था पढ़न साहबिन तेसी ताईं सर रखियो जेसी ताईं मोहम्मद न खयो। जेतिरा वेठा आहियो मजलिस में यकीन आहे इबादत समझी ॿुधण आहे सलवात पढ़ो बुलंद आवाज़ मुक़ाबाद में मुझे इंतहाई काबिल इज्जत आलिम दीन मौला ज़िंदगी दे साईं मदद साहब बस काई लंबी गुफ्तगू कोन्हे हुकुम की तामील हुई हाज़िरी तव्हांजे चेहरनि जी ज़ियारत मुझे तवज्जो कयो त 4 मिनट बस मां ख़त्म थो कयां। तेसी ताईं सर न खण जैसी ताईं हुसैन पाण न लहे तो मुझे चवण जो हक़ आहे सहाबन खे इंतजार हो मोहम्मद सर खड़े कबे खणा न थकजी करे मोहम्मद ज़मीन ना जेतिरा मजलिस पे खणाया है सहाबन खे इंतजार हो मोहम्मद सर खड़े त असां पे खणो जेके हिम्मत ताईं चुकायो मोहम्मद खे इंतजार हो वही अचे त मां पे सर खणा इन इलाके वाले छे कुरान के मोहम्मद का लब न हिलाइंदो आहे जेसी ताईं भेद चवंदो आहे उन मोहम्मद के इंतजार हो वही अचे त मां पे सर खणा वही के इंतजार हो चले त पैगाम पहुंचाया पहले मौला जन दुआ न निकले हम के इंतजार हो हुसैन मदे त मां पैगाम तकदीर हक बलब लेकर आयो हो थे हुसैन लहे तो मां महबूब रे पैगाम मोकिलियो बस मजलिस जो आखिरी निचोड़ जुमलो हाणे जेतिरा वेठा आहियो मोहम्मद के इंतजार पई के इंतजार हो मोकिलियो। हाणे जेतिरा पढ़िया लिखिया वेठा आहियो हुसैन वेठो नाने जी पुश्त चा मोहम्मद नमाज छड़ी जेतिरा वेठा आहियो हुसैन नाने जी पुश्त ते वेठो हुसैन नमाज छड़ी मोहम्मद नमाज छड़ी नमाज न छड़ी जागी ॿुधो त हिकिड़ो जुमिलो चवां हुसैन वेठो मुस्तफ़ा जी नमाज पढ़ी नमाज न छड़ी जेतिरा नमाज़ी चेहरा वेठा आहियो हुसैन जो अज़ादार थींदो ई नमाज़ी आहे मोहम्मद हिक वक़्त में 2 कम कया न हुसैन जे करे नमाज छॾे न नमाज जे करे हुसैन छॾे नमाज छॾे न हुसैन छॾे पंहिंजी उम्मत जे लाइ मुस्तफ़ा दर्श ॾिनो। याद रखो नमाज जो वेलो खे नमाज न छॾिजां अज़ादारी जो वक़्त थे अज़ादारी न छॾिजां छो जो अज़ादार नमाज़ी थींदो आहे नमाज़ी अज़ादार थींदो ऐं हक़ थो बणिजे जो हुसैन आले मोहम्मद सां मोहब्बत आहे ज़िंदगी असां हिननि जे चवण ते गुज़ारियूं पंहिंजी मर्ज़ी सां न ऐं हिननि जी सीरत ते अमल कयूं उहो ई मातमी आहे उहो ई अली वारो आहे असां हिननि जे हुकुम ते ज़िंदगी गुज़ारियूं हिते बि निजात हुते बि निजात दीन खे बचाइण जे लाइ इन घर जो ख़र्च वॾो थियो इन इलाके जा मौला इहो एॾो वॾो ख़र्च थियो ये कंहिंजा पुट नाहिन रुलिया जीअं अली जूं धीअरूं हुजणियूं सोणी है कई कोई लंबो वक़्तु मां पंहिंजो कोन वठंदुमि क़िस्मत हिन घर जी हिन दीन जे बकाव जे लाइ धीअ मोहम्मद जी घर खां ॿाहिरि आई धीअ अली जी बि ॿाहिरि आई धीअ मोहम्मद जी मोबाइल में फीस आई चाचा साईं ईसाई जी नज़र पई ईसाई हुया बेगैरत न हा एक ॿिए खे ॾिसी चवनि था मोहम्मद अकेलो कोन्हे उहा धीअ वठी आयो आहे जेका कॾहिं ॿाहिरि न आफ़रीन तुंहिंजे हरे निकिती आहे जेतिरा मातमी वेठा आहिनि ईसाई चवंदा उहा वठी आयो आहे जेका कॾहिं ॿाहिरि न आई एक ॿिए खे चवंदा
ईसाई जाल मत जो इशारो कयो अल्लाह जा नबी रुक जी वन असा हारायोसीं तो खटवा असा दारो ईसाई जाल पंहिंजी बदल थी पंहिंजी कौम वारनि जे आॾो विछाए चए थो जेको अथव हिन में रखो इन इलाइक़े जा मौला इहो ईसाई पंहिंजा पुछनि था दस्तस ॾींदे कंहिंखे है तुंहिंजे वस में आहे चए थो मोहम्मद जी धीउ खे हिकु ईसाई ॾिसी चए थो ख़बर न पई उहो दुश्मन जी धीउ आहे मातमी जी है ई न ईसाई जो आलिम झिणक ॾेई चए थो हया कयो धीउ दुश्मन जी दर ते अचे बि ख़ाली न मोटाए जेको अथव ॾियो अज़ादारो ईसाई दिनो उन आलिम गंढ खणी आयो मुस्तफ़ा अल्लाह जा नबी हे ज़हरा जे हिक कदम जो मुल जेको घर खां खणी आया धीउ खे चओ बद दुआ न करे रोइण वारो सरवर काइनात गंढ वारो सामान ज़हरा जे अॻियां रखियो फातिमा जी बाबा पुट खे संभाल तुझे रोमन जो कसम आ रोई थे बाबा मां घुरियो त कोठी मोहम्मद जो अखियों वसी पियो रोई थे तो ज़हरा घुरियो मां बि कोठी बाबा ईसाई पाण ॾिनो हा फातिमा बाबा ईसाई मुंहिंजो हया कयो हा फातिमा रोई थे बाबा जे हुननि हया कयो हिन माल जी ज़रूरत कोन्ही बाबा इहो खणी पंहिंजे सहाबनि में विझो जेतिरा आज़ादार वेठा जन समझो उनजी हाय निकिरंदी सादात जा मुखाणियो बीबी रोई चई बाबा इन जे बदले हिकिड़ो कमु कर कढो बाबा इन सहाबनि खे चओ फातिमा मूंसां गॾु ईसाईनि जे हली न ज़हरा खे बीहारियो ऐं न ख़ाली मोटायो बाबा तुंहिंजे कलमे पढ़ण वारो खे ख़बर पए न ज़हरा बीहार बि आहे न ख़ाली मोटायो आफ़रीन आफ़रीन बस आख़िरी बयान एक जुमलो मसाइब जो घणी ज़हमत न जंसे अज़ादारो रोई चई बाबा तुंहिंजनि खे त ख़बर पए न फातिमा बिहार बि आहे न ख़ाली मोटाए बि आहे असां रोअंदा इन करे आहियूं जंहिं ज़हरा खे ईसाईनि न बीहारियो बाबे खां बाद 4 कलाक बीठी रही कंहिं न चयो हुसैन जी माउ थकिजी रोइण वारो सिर्फ़ बीहारियो न ख़ाली मोटायो चंद ॾींहं मस गुज़रिया हुआ ज़हरा मिटीअ ते ॾेई थी रोवे कहिड़ो मातमी आहे जंहिंजी है न निकिरे अज़ादारो मिटीअ ते रोवे थी पुटनि खे सॾु करे चए थी कोई परचाइण न आयो आहे भाकुर पाए चए थी तव्हां मूंखे परचायो मां तव्हांखे परचायो आहे मोहम्मद जी धीउ ये पुटन के भाकुर विजय जॾहिं रोवे थी न ज़हरा चाचा साईं दरवाज़ो खटकियो जनाब फिज़ा खे सॾु करे सैयदा चए थी वञ दर ते ॾिसी आहे मन को परचाइण आयो आफ़रीन मन को परचाइण आयो इन इलाइक़े जा मौला इहो जनाब फिज़ा दर ते आई मोटी तम चेहरे ते मौत जी ज़र्दी सैयदा रोई चए थी फिज़ा छा ॻाल्हि आहे रोई चए थी परचाइण न आया थी दर साड़ण जो नालो आयो रोई चए थी हुन दर ते साड़ण आया जिते बाबू क़ुरान पढ़ंदो जिते बाबू इजाज़त वठंदो असां रोअंदा इन करे आहियूं अॼु बि तव्हां ज़हरा जी क़बर ॾिसी अचो या जेके ॾिसी आया तो सत्य मुसलमाननि जो अॼु बि ज़हरा जी क़बर ते बि ज़ुल्म आहे रोइण वारो जंहिं दर ते मोहम्मद क़ुरान पढ़े उहा ज़हरा एॾी ज़ख़्मी थी आया त रोअण आयो एॾी ज़ख़्मी थी जो सिधो पीउ जी क़बर ते आई क़बर जे मथां अची चए थी बाबा क़बर खां ॿाहिरि हली आहे ॾिसे उहा ज़हरा आई अथई जंहिंजे लाइ तूं उथंदो हुई बाबा जंहिं दर ते क़ुरान पढ़ंदो हुई मुसलमान साड़े विया अथई बाबा जंहिं पुट जो नालो रखी हुई मुहसिन मारे विया कुछ वैण करे घर आई अली ॾिठो रोंदो ज़हरा खे रोई चए थो ज़हरा छो थी रोई या अली मां जोगी रात जी महिमान जेके रोअण आया चए थी अली मुंहिंजो कुझु वसीयत हे दादा और कीअं ॿुधंदा चए थी अली मुंहिंजो जनाज़ो
पिया ज़ाकिर बेदार हुसैन जतोई साहब हाणे तव्हांजे साम्हूं बेहतरीन आलिम दीन क़िबला अल्लामा मदद अली बला साहब ज़िक्र कंदा साईं खां बाद हुज्जतुल इस्लाम